भर्त सिंध जो क़दीम हुनुर आहे, जंहिंजो सबूत मुख़्तलिफ़ खंडरनि जी खोटराई मां बि मिले थो। काको भेरोमल लिखे थो त मोहन जे दड़े वारे दौर जी तहज़ीब मां मालूम थिए थो त ज़ालूं भर्त भरींदियूं हुयूं। सुईअ जे कम में रिली ऐं टोपीअ जे कम खां पोइ भर्त जो नंबर आहे, जंहिंमें सुट सां गॾु रेशम, ज़रीअ ऐं ॾोरीअ जो कम बि थिए थो, जंहिंमें रेशम जो सभ खां वधीक हिसो आहे। भर्त असांजो अहिड़ो हुनुर आहे जंहिंजे ज़रिए न रुगो पंहिंजे पाण खे ऐं घर खे बि सिंगारबो आहे, पर उहो गुज़राइण जो ज़रियो बि आहे। पर हींअर जेतोणीकि असां वटि भर्त भरण जूं मशीनूं बि आम आहिनि, तंहिं हूंदे बि असांजे शहरनि तोड़े ॿहिराड़ियुनि में काफ़ी सुघड़ ऐं सुजाण औरतूं मौजूदु आहिनि, जेके पंहिंजे हथनि जी करामत सां उन हुनुर खे ॾींहां ॾींहुं अॻिते आणे ऐं तरक़ी ॾियारे रहियूं आहिनि। असांजे क़दीम तोड़े जदीद कल्चर में भर्त जे दायरे अंदरि जेकी शयूं अची वञनि थियूं, उन्हनि में साड़ियूं, पोतियूं, बोशण, गज, गगा, चोलियूं, चोला, टोपियूं, रुमाल, मोड़ पटियूं, झुल्लूं, विंजणियूं, मेज़पोश, तावीज़ वग़ैरह। भर्त भरण वक़्तु सुट ऐं पट वग़ैरह सां गॾु जिन ॿियनि शयुनि जो इस्तेमालु थिए थो, से आहिनि टिकूं, सतार, कावा, मोती ऐं मणिया वग़ैरह, जिन जे ज़रिए वास्तेदार शयूं वधीक सुठियूं ऐं चमकदड़ बणायूं वेंदियूं आहिनि। सिंधी औरतुनि जो इहो बि कमाल आहे जो उहे भर्त जा गोल, त्रिकुंडा, चौरस, मुस्ततील ऐं गुल फुल सभई औज़ारनि खां सवाइ ठाहिनि। तंहिं लाइ भर्त भरण खां पहिरीं कपिड़े ते मेट ॿोड़ियल सुईअ सां निशान कनि ऐं लीका कढनि, जिन खे भर्त भरण जे इस्तिलाह मूजिबि चवनि लीकिण। ऐं इहो लीकिण अहिड़ो ॾुखियो कमु आहे जो सभ का औरत करे की न सघंदी आहे ऐं फ़क़ति के सुजाण ऐं होशियार औरतियूं कंदियूं आहिनि। उन्हीअ करे आम भर्त भरण वारियूं कही अची अहिड़ियुनि औरतुनि खां लीकाइनि ऐं सलाह मशवरो कनि। हिन वक़्तु जेतोणीकि काठ ऐं मिटीअ मां भर्त जे मुख़्तलिफ़ नमूननि जा ठपा ठाहिया विया आहिनि, तॾहिं बि घणो करे शहरनि तोड़े ॿहिराड़ियुनि जूं सुघर औरतूं उन्हनि ठपनि जे इस्तेमाल बदिरां हथ जी लीकाईअ खे वधीक अहमियत ॾींदियूं आहिनि। भर्त कपिड़े जे हिसनि या ॿिनि टुकरनि खे पाण में मिलाइण ऐं ॻंढण जे कमु पिणु अचे थो। उन्हीअ खे ॻंढींदड़ भर्त चइबो आहे, जंहिंजो हिकु आम मिसाल अजरक जा ॿ पुड़ पाण में मिलाइणो आहे। उनखां अलावा भर्त जे ज़रिए कपिड़े में थियल सन्हा ऐं विचोला सोराख़ पिणु बंदि कया वेंदा आहिनि। भर्त भरण जो हुनुर क़दीम तारीख़ी हुनुर आहे, पर अॼु इहो हुनुर सिंधियुनि वटि इंतिहाई उरूज ते पहुतल आहे। भर्त जेको कई सदियूं अॻु भरियो वेंदो हो, सो साॻी शिकिल में मौजूदु आहे या उन में तब्दीली वाक़िअ थी आहे। उन्हीअ सिलसिले में इहो दावा सां चई सघिजे थो त बावजूदु सदियूं गुज़रण जे भर्त जो तरीक़ो अॼु सूधो फिरी न सघियो आहे, पर जेकॾहिं भर्त जे मुख़्तलिफ़ क़िस्मनि ऐं उन जे नालनि में का फेरफार थी हुजे त चई नथो सघिजे, पर जेकॾहिं का फेरफार थी बि हूंदी त बिल्कुलु मामूली नोयत जी थी हूंदी।